सुपाई सुतली केर आई साहब ये देवदास है, देवदास पारू वारो देवदास। अड़े जेकॾहिं देवदास आई तो वञी पंहिंजी पारो खे खण। खजड़े पोयां हथ तो छो चिपियो वई? छो कानून जे अॻियां छॾे दे। गांव वालों ने कहा बाबूजी को छोड़ दो, बाबूजी ने कहा पारो को छोड़ दो, पारो ने कहा शराब छोड़ दो। अभी मैं तुमको कहता है अरे खदड़े को छोड़ दो। ठीक है देवदास, हिकिड़ो त तुंहिंजो चवण न रखणु घुरिजे छो त तूं नशे जी हालत में, पर वरी पुराणो आशिक़ कई सो बि पारो जो तुंहिंजे चवण ते आउं हुनखे छॾियां थो, पर आईंदा हिनखे चओ त जॾहिं बि घर खां ॿाहिरि निकिरे हुरको पाए निकिरे। छो? हिनखे ॾिसी माण्हुनि जा रोज़ा था टुटनि। सुपायो खजड़े मां हथ कढ ॾे, हथ कढ, अचो मूंसां। अरे देवदास तुझी पारू तो तोखे शराब जे सारे छड़े वई, अची त हाणे इश्क करियो। आओ देवदास न, पर ईसो अर्थ है, ईसो अर्थ ये कजू करंट और ईसो अर्थ जे मिली प्यासी त धमाको थींदो। ये धमाको थींदो जे 15-20 ट्रांसफार्मर गड फाटा।